फेरी मेडोज़ परिन जो आस्थानो। जी नाज़रीन, अॼु असां सैर कंदासीं पाकिस्तान जी वादी फेरी मेडोज़ जो, जंहिंखे परिन जो आस्थानो चयो वञे थो। उते असांखे जेके परियूं नज़र आयूं उन लाइ हीअ वीडियो अव्हांखे मुकमिल ॾिसणी पवंदी। होप टूरिस्ट ग्रुप नौशरफरोज़ जे सालियाने सैरो तफ़रीह जे हिन दिलचस्प ऐं ॾुखे सफ़र जी शुरूआत गिलगित बल्तिस्तान जे शहर चिल्लास जी जेबी गेटवे होटल खां शुरू थिए थी, जिते राति गुज़ारे सुबुह थींदे ई फेरी मेडोज़ ॾांहुं रवाना थियासीं। शाहराए कराक्रम ते इस्लामाबाद खां 540 किलोमीटरनि जे फ़ासिले ते हिकु नंढड़े शहर रायकोट ताईं असांजी गाॾी जो सफ़र पूरो थियो। हाणे हिते पंहिंजी गाॾी महफ़ूज़ जाइ ते बीहारे पहाड़ जा पंध पार कंदड़ जीपुनि में सुवार थियासीं। जीपुनि जो सफ़र बि ईअं पियो लॻे जीअं असां उठनि जे कजावनि ते वेठा हुजूं, पाण संभालण में पूरा हुआसीं। सतीअ समुंड खां हज़ारें फुट मथाई ॾांहुं वेंदड़ हिन पथरीले रस्ते जे आसपास ड्रिघा ऐं ख़तरनाक ख़ुश्क जबल, वरी कंहिं मोड़ तां नांगा पर्बत जी चोटी त कंहिं मोड़ तां वरी राकापोशी जबल जी चोटी नज़र पई अचे। हेठि वरी ड्रिघी खाई, ईअं करे चवां त आसपास नज़र फेराईंदे विसरी वियल आयतूं बि यादि अची वयूं। मुसलसिल 2 कलाक लुॾंदा लमंदा अची ततू नाले हिकु ॻोठु पहुतासीं। हीउ ॻोठु जीपुनि जे सफ़र जी आख़िरी हद हुई। हितां वरी पंध या घोड़नि ऐं खचरनि जी सवारी करे फेरी मेडोज़ पहुचणो पवे थो। होप टूरिस्ट ग्रुप जे अॻवान साईं सैयद अली अहमद शाह सभिनी ग्रुप मेंबरनि खां राय मालूम कई त बाबा अॻिते पंधु हलिजे या घोड़नि ते, त अक्सर राय इहा बीठी त हितां घोड़नि ते हलणु बहितर आहे। उते ई गॾहनि वारा बि फिरी आया त अव्हां घोड़नि ते हलो या पंधु, पर पंहिंजो सामान गॾहनि ते ज़रूरु खणाइजो। असां सोचो इहो बि बहितर आहे। नवां माण्हू जॾहिं वञी ॻाल्हि सम्झ में अचे। असां गॾह जो ऑर्डर ॾिनो त उते मौजूदु गॾहनि जे स्टार्टर देरि ई कान कई, पंहिंजी टोपी लाहे उन में गॾहनि जूं पर्चियूं विझी असांजे सामान लाइ गॾह मुंतख़िब कयो। असां सिंध जा माण्हू अहिड़ो लका ॾिसी अची असांखे रोशो लॻो। खिली खिली जीपुनि जे पंध वारा थक भॻासीं। ही सभई पाण में नथा ठहनि, पोइ हाणे ही गॾहनि जी पर्ची थी निकिरे। गॾहनि जी पर्ची त कहिड़े गॾह खे वारो ॾियूं। हाणे ॾिसूं था त ख़ुशि नसीब गॾह कहिड़ो आहे। मूंखे त बिस्मिल्लाह भाई, बस 2 नाम निकालो। 2 हाँ, एक पहले निकाल सब चेक कंदासीं, मतिलबु सभिनी में साॻिड़ा नाला हुजनि। एहतिशाम तू है पकड़ ले बेटा। ऐं पंहिंजो सामान कुणे में निकितल गॾह ते लटराए गॾह रवाना करे पाण घोड़नि वारे ॾे रुख़ कयोसीं। थोरे पंध खां पोइ घोड़नि वारा बि मिली विया। उते बि साॻियो स्टार्टर वारो माहौल लॻो पियो हो। हमरा खे बुक हथ में नाला वठंदो पियो वञे, चवंदो पियो वञे त कहिड़नि घोड़नि वारनि जो नंबर आहे। साईं सैयद अली अहमद शाह सभिनी खे वारे वारे सां घोड़नि ते विहारे ताक़ीद करे रहियो हो त बाबा हीअं वहिबो, हिते हिते हथ विझबा, हिते पेर सुक कबा। इहो सभु यादि करणु असां लाइ ज़रूरी हो, छाकाणि त साईं सैयद अली अहमद शाह खां सवाइ असां सभिनी मां कंहिंखे बि घोड़े सवारीअ जो तजुर्बो ई कोन हो। घोड़ो कीअं मिलियो तव्हांखे? घोड़ो साईं पुणे खां बग़ैर न पियो मिले। अच्छा भाईजान, आपका क्या नाम है? मेरा नाम वसीम अकरम है। माशाल्लाह, कितनी देर की फासला है? 1.5 घंटे का फासला। 1.5 घंटे का फासला। बाकी ना महसूस कयो? माशाल्लाह तमामु ज़बरदस्त। घोड़े ते पहिरियां चढ़िया आहियो कोन? पहिरियां चढ़िया आहियूं, पर हाणे ॾिसूं था अलाह जी ख़ैर कंदो, छो त हाणे ॿुधूं था रस्तो ॾाढो ॾुखियो आहे फेरी मेडोज़ जो। माशाल्लाह, छो त हुते असांजे पोइ हिते गाॾियुनि छॾियो जीपुनि, वरी हुतां कुझु पंधु वरी पंधु करे आयासीं, हिते घोड़ा बुक करायासीं। जंहिं हाणे वञूं था 2-3 कलाकनि जो सफ़र आहे। दोस्त कुछ आहिनि जेके हिम्मत रखंदा, चवंदा त वापसी असां पैदल अचूं शायदि। बहुत अच्छा एक्सपीरियंस, फर्स्ट टाइम है मेरा सर। अच्छा, घोड़े ते चढ़ण जो तजुर्बो पहिरियों दफ़ो आहे? न सही, सेकंड टाइम आहे। पहिरियों दफ़ो असां कश्मीर में चलियासीं, रती गलीअ। माशाल्लाह, ही सेकंड टाइम अल्हम्दुलिल्लाह आहे। हितां असांजे सफ़र जी टीं शुरूआत थी चुकी हुई। किथे जंग त किथे ॾुखिया मोड़, किथे वेकरा रस्ता त किथे सफ़ा सोड़नि ऐं ख़तरनाक पेचरनि ते सफ़र जारी रहियो।
छा था सम्झो अॻिते हलण लाइ अॻिते हलण लाइ चवंदा बाक़ी 20 मिंट जो सफ़र आहे घोड़नि जो तव्हांजो या पहिरियां तव्हां चढ़ी चुका आहियो? ही असांजो थर्ड टाइम एक्सपीरियंस आहे। हूअं त नॉर्मली असां बीचिस ते जीअं वेंदा आहियूं उते घोड़ा अवेलेबल हूंदा आहिनि, पर लास्ट टाइम असां सवात वियासीं पर्टिकुलरली जॾहिं असां कुमरात खां जहाज़ बांडा जे तरफ़ वञूं पिया। उहा 2 कलाक जी राइड हुई। उहो जेको ट्रेल हुयो, रस्तो हुयो, उहो हिन खां वधीक जेको आहे डेंजर थियो। असांजे दोस्त फ़ैसिलो कनि हिकिड़ो पंधु हलण जो त डिफिकल्ट आहे, पर पंधु जेको आहे माण्हू करे सघे थो। पर छा आहे त जॾहिं असां ग्रुप खे था ॾिसूं न, त ग्रुप में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजो बॉडी मास फैट तमामु घणो आहे, ठीकु आहे न, पोइ उन्हनि उहे पोइ रहिजी वेंदा। असांखे गॾु हलणो आहे ग्रुप, त इन जे करे असां सभई मिली करे इहो डिसीजन वठूं था त बाबा असांखे पेचरा एतिरा ॾुखिया कोन आहे कंपेरेटिव। जेको तव्हां पुछो न त पहिरियां एक्सपीरियंस रही चुको आहे या न, त जेको जहाज़ बांडा वारो सफ़र हुयो, जहाज़ बांडा वारो त खुलियो मैदान हो न जहाज़ बांडा त तव्हां त बांडा जी ॻाल्हि था कयो जेको खुलियो मैदान हुयो, पर जेको रस्तो हुयो, ट्रैक हुयो, उहो ट्रैक थोरो ॾुखियो हुयो हिन खां कंपेरेटिवली, ठीकु आहे न। हीउ हिकिड़ो ट्रैक ठहियो पियो आहे जंहिं ते घोड़ा लाइन में हलनि पिया, ठीकु आहे। त इन हिसाब सां बाक़ी एक्सपीरियंस हर दफ़े को नओं एडवेंचर हूंदो आहे, तो दिस इज़ ऑल्सो एन एडवेंचर विद न्यू व्यूज़ एंड न्यू ट्रैक्स। अनिल भाई कीअं अॼु को तव्हांजी एक्सपीरियंस ॾाढो फर्स्ट क्लास घोड़नि जो पहिरियों एक्सपीरियंस रहियो असांजो साईं सां गॾु। लास्ट टाइम असां वियासीं जहाज़ बांडा ते, उते एक्सपीरियंस ज़बरदस्त हुयो। अॼु त हिकु वधीक ज़बरदस्त आहे। दोस्त घणा साथी गॾु दोस्त फ़ैसिलो कनि पंधु हलण जो त न पहुचो त मां हथ मथे करे बीह रहां। बाक़ी जिंदगी में स्टेमिना हुई हले वञी सघनि पिया। असां जहिड़ा मुड़ुस 100 किलो वज़न खणी किथे ॾुखियो, ॾाढो ॾुखियो। मुसलसिल 2 कलाकनि जे सफ़र खां पोइ नेठि वञी परिन जे आस्थाने फेरी मेडोज़ पहुतासीं। फेरी मेडोज़ पहुचंदे ई असांखे अहसासु थियो त असां ग़लती कई। एतिरा कशाला कटे जंहिं वादीअ जो दीदार करण आया आहियूं, उन जो हशर हितां जे माण्हुनि अहिड़ो करे छॾियो हूंदो, असां सोचियो बि कोन हुयो। हितां जे कारोबारी ज़हनियत रखंदड़ माण्हुनि हिन वादीअ जे मादीअ जूं तस्वीरूं ॾेखारे सियाहनि जो ध्यानु छिकायो, पर असां पंहिंजे अखियुनि सां जेको हिन वादीअ जो हशर ॾिठो, सो कैमरा जी अख में सभिनी खे ॾेखारणु ज़रूरी सम्झोसीं, छाकाणि त एतिरो ॾुखियो सफ़र तइ करण वारा सोचे सम्झी अहिड़ियुनि वादियुनि ॾे सफ़र जी तयारी करे सघनि। मादीअ में हीअ वादी ख़ूबसूरत छबर जी चादर सां ढकियल हूंदी हुई, पर हाणे घोड़नि गॾहनि जूं लिॾूं ऐं छबर खां ख़ाली मैदान ते गंदगीअ जा नज़ारा रहिजी विया आहिनि। हिन वादीअ जी अहिड़ी हालत ॾिसी ॾुखारा थियण सां गॾु हितां जे माण्हुनि ते कावड़ पिणु अची रही हुई, जेके सियाहनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया हुआ। गॾहनि वारनि खां वेंदे घोड़नि वारा ऐं होटल वारा पंहिंजा मनपसंदि रेट लॻाए सियाहनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया हुआ। जंहिं गॾह ते सामान आयो, उन वरी ताराज़ी में असांजो सामान तोरे फ़ी गॾह 7000
रुपया वरिता। होटल वारा वरी उन खां बि अॻिते दाल चांवर जी प्लेट 500 रुपया। हिकु वादीअ जी हालति, ॿियो हितां जा रवैया। सिर्फ़ु असां ई न पर ॿिया सियाह बि हितां जे अजीब माहौल ते हैरान हुआ। ऐसा कुछ होगा कि लाइक बहुत ग्रीन होगा, बहुत लश ग्रीन मेडोज होंगे, लेकिन ऑब्वियसली उस तरह का हमें भी नहीं लगा। इससे लास्ट टाइम लोग गए थे अड़ंकेल ऑलमोस्ट इसी सीजन में, और अड़ंकेल आई बिलीव इससे बहुत ज़्यादा प्रिटी है। मुझे तो आप लोग वहाँ पे गए हुए कि नहीं गए हुए, वेरी प्रिटी। और लोग ये कहते थे कि फेरी मेडोज के आगे अड़ंकेल कुछ नहीं है, लेकिन यहाँ आके मैं कहता हूँ कि यार आप ये कैसे कह सकते हो। सिंधीअ जी चवणी आहे, फाथे खां पोइ फतकण कहिड़ो। अची त वियासीं पर हिते पहुचंदे शाम थी वई। वापसीअ लाइ वरी बि सुबुह जो ई सफ़र शुरू करे सघिजे पियो। उन लाइ कमरा बुक करायासीं। तो मैं सोच के आया था फेरी मेडो के लिए, तो इंटायर ही डिफरेंट निकला उससे, क्योंकि ना यहाँ पे कोई फेरी है ना मेडो है। आप खुद देख रहे हैं, बिल्कुल गांव जैसा माहौल है, पार्क खत्म है, कोई मेंटेनेंस नहीं है, बस लोगों को लूटना है, पैसे दे बस, और कुछ भी नहीं है। बिल्कुल हम डिसाइड होके वापस होके जा रहे हैं। जो जिस उम्मीद से हम आए थे, जो सोच के आए थे, अनफॉर्चुनेटली वो हमें कुछ भी नहीं मिला। तकरीर भाई, आपने कहा क्या देखा फेरी मेडो में? इतना मुश्किल सफ़र था यहाँ का। सर एक्चुअली हमने जो एक्सपेक्ट किया था यहाँ पे, और जो हमने तस्वीरों में देखा था, वो यहाँ पे ऐसा कुछ भी नज़र नहीं आ रहा जैसा हमने तस्वीरों में देखा और हमने जैसा सुना था। जैसे हमने यूट्यूब पे कोई वीडियोस वगैरह देखे, जो दोस्तों ने देखे, और बहुत कुछ एक्सपेक्ट करके आए थे, और बहुत कठिन रास्ता है। और यहाँ के जो लोग हैं ना, वो बस ऐसे है कि जो टूरिस्ट आते हैं उनको समझो कि लूटने के पीछे लगे पड़े हैं। नीचे वाले जो है वो गाड़ियों के पैसे इतने ज़्यादा लेते हैं, फिर घोड़ों का सफ़र है, फिर घोड़ों वाले जो हैं वो लूटते हैं बंदों को, लेकिन ऊपर आने का कोई भी फ़ायदा नहीं। ऐसी यहाँ पे ठंड है सिर्फ, और कुछ भी नहीं है। ऐसी ठंड आपको गिलगित में मिल सकती है, बहुत सारी और एरियाज़ में मिल सकती है, लेकिन मैं यहाँ पे आने वालों से कहूँगा कि भाई मेहरबानी करके अगर यहाँ ना आएँ, धोखे से बचें तो बेहतर है। अनुमान भाई, आप बहुत मुश्किल रास्तों से यहाँ पहुँचे, आप क्या दिखा इस तरह का? हनुमान भाई बिल्कुल दुरुस्त कह रहे हैं आप। हम जब मुश्किल रास्ते तय करके यहाँ पे पहुँचे, पहले गाड़ियों के थ्रू एंड देन थ्रू हॉर्सेस, और अभी हम वापस भी पैदल जा रहे हैं क्योंकि चाहते हैं कि कुछ हाइक करें। हम यहाँ पे आए थे 3 दिन के प्रोग्राम से, क्योंकि हमें आगे नागा का पर्वत के बेस कैंप तक जाना था। लेकिन जैसे ही यहाँ पर पहुँचे तो फेरी मेडोज़, मतलब मेडोज़ नज़र आ रहे थे। फेरी, आई डोंट नो वाई दे कॉल इट फेरी मेडोज़। 1983 में सर अली अहमद शाह यहाँ पे आए थे, उन्होंने बताया कि इट्स रियली ब्यूटीफुल, और कंपैरेटिवली जो स्पॉट्स हम घूम के आए हैं, जिसमें गलाई मैदान है अभी तक, तो वो इससे बहुत खूबसूरत है। इसलिए भी है क्योंकि वहाँ पे लोग अभी नहीं गए, अनटच्ड है, अनएक्सप्लोर्ड है, वर्जिन है। तो यहाँ पे काफ़ी टूरिस्ट भी आते हैं, लेकिन कल हम काफ़ी टूरिस्ट से मिले और उन्हें कहा कि भाई यू शुड opt for other areas. No doubt Pakistan is beautiful, KPK is also beautiful. यहाँ पे हंजा के काफ़ी टूरिस्ट गाइड्स आए हुए थे ना, और वो हो रहे थे नाराज़ कि भाई आप हमारी जो है इनकम पे लात मार रहे हो, आप क्यों लोगों को बता रहे हो। लेकिन दिस शुड बी टोल्ड टू गवर्नमेंट, दिस शुड बी टोल्ड टू पीपल ऑफ पाकिस्तान कि दिस इज़ नॉट द वे। आपको एक नेचुरल रिसोर्स मिला हुआ है, आपको उसको ट्रीट करना चाहिए, आपको उसकी केयर करनी चाहिए, रादर देन उसको इस तरीके से एक्सप्लॉइट करें। अब आप यहाँ पे सराउंडिंग में देखें, बहुत सारे कॉटेजेस बन गए हैं, तो यहाँ पे कोई भी नेचुरल हैबिटाट सिवाय ट्रीज के जो भी उन्होंने काट के कॉटेजेस बनाए हुए हैं, और जो यहाँ के प्लेन्स हैं वहाँ पे हॉर्स डंग है और कचरा पड़ा हुआ है। तो दिस इज़ नॉट द थिंग जिसके लिए लोग यहाँ पे आएंगे। कल हमने इनको कहा कि भाई 2 साल से ज़्यादा ये कॉटेजेस आपके चलेंगे नहीं, क्योंकि लोग यहाँ पे आना बंद कर देंगे, क्योंकि पाकिस्तान में बहुत सारी और खूबसूरत जगहें हैं जहाँ पे अब लोगों ने जाना शुरू कर दिया है। हम खुद नेक्स्ट, मैं नहीं सोचता कि मैं दोबारा इस एरिया में आऊँगा, क्योंकि इट्स वेस्ट ऑफ मनी। सुबुह थींदे ई वापसीअ लाइ साईं सैयद अली अहमद शाह सभिनी खां राय वरिती त कीअं हलिजे। अक्सरियत पंध ते राज़ी हुई ऐं विख ते ज़ोर रखियोसीं।
तो भाई तव्हां माशाल्लाह एॾो वॾो डंडो खयो आहे हेॾा पंध ॾुखिया तव्हां ॾिसो था पंध ॾुखिया आहिनि जंगल वाहे मथां को शींहं को जानवर को अचे त हुनखे ॾंडे ॾियण लाइ ॾंडो ई कमु ईंदो न माशाल्लाह इन करे ये साईं असांजो अर्थ ॻाल्हि आहे हा मां त सिंधी सिंधी अर्थ ॻाल्हि आहे साईं माण्हू पंहिंजो पाण खणण में परेशान आहे हीअ हेॾो वॾो डंडो खणी इनखे तव्हां कहिड़ो लक़ब ॾींदो साईं असां हिनखे ॾींदा सिंधी अर्थ ॻाल्हि जो लक़ब सिंधी अर्थ